हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। जॾहिं जाती पाताऊं। महात्मा एकनाथ महाराज पंहिंजे नियम जे अनुसार साधना में वेठा हुआ त हिकु दर्दनाक आवाज़ हुननि जे कननि ते अची पहुती, बचायो बचायो। हिन ॾिठो त हिकु स्त्री संदसि महात्मा जी तरफ़ दौड़ंदी पई अचे ऐं संदसि हुन जे पुठियां 40 खां 50 शख़्स पथर ऐं भितर हणंदा भॼंदा पिया अचनि। स्त्री रतो रत थी रही हुई। केतिरा ई गाह धक थी पिया हुअसि। संदसि चरणनि जे भरिसां किरी बेहोश थी पई हुई महात्मा जे। स्त्री खे पथर हणंदड़ वेझा पहुता ऐं महात्मा एकनाथ खे ॾिसी बीह विया। गुरु महाराज इशारे में पुछो त स्त्री खे छो मारे रहिया आहियो। हिकु माण्हू अॻिते वधी चयो त हिन पाप कयो आहे, ही बदचाल औरत आहे। ठीकु आहे, महात्मा चयो त तॾहिं हिन खे पथर भितर हणी मारे छॾणु मुनासिबु आहे। अगरि हिन खां ग़लती थी वई आहे या हिन को किनो कमु कयो आहे या को पाप कयो आहे या ही बदचाल औरत आहे त हिन खे पथर हणी मारे छॾणु मुनासिबु आहे। पंहिंजी पुठ भराई थींदी ॾिसे उहे माण्हू ॾाढा ख़ुशि थिया। कुझु वक़्तु चुप रहण बाद महात्मा गंभीर थी चयो त हिन पापण खे पहिरियों पथर उहो ई हणे जंहिं कॾहिं बि को पाप न कयो हुजे। महात्मा चयो भले कंटिन्यू कयो, हिन खे पथर हणो, पर हिन पापण खे पहिरियों पथर उहो ई हणे जीअं कॾहिं बि को बि पाप न कयो हुजे। सभिनी जा हथ रुकिजी विया। उहे माण्हू सोच वीचार में पइजी विया, तव्हां हाणे हिन खे मारियो छो कोन था? महात्मा सवाल कयो। हर कंहिंजे अॻियां पंहिंजा पंहिंजा कयल पाप खड़ा थी बीठा हुआ। उन्हनि पंहिंजी भुल ग़लती क़बूल कई ऐं पोइ मस्तक झुकाए धीरे धीरे वापसि हलिया विया। अव्हांखे को बि हक़ु कोन्हे अवी कंहिंखे चयो त हीउ ग़लति आहे, हीउ पापी आहे, हीउ पाप करे रहियो आहे। अवी भॻवानु आहियो, इहो कमु भॻवान जो आहे। इंसाफ़ करणु कमु भॻवान जो आहे। छो त अगरि अवी कंहिंजे पाप अगरि को करे रहियो आहे अवी हुनखे ग़लति चवंदा आहियूं, बसि जॾहिं अवी को पाप कंदा आहियूं त को ॿियो अव्हांखे ग़लति चवंदो, भले अवी पाप कयो न कयो, अव्हांजी बि गिला थींदी। भलो इहो आहे जेको करे पियो हुनखे करणु ॾियो। भॻवानु सभु ॾिसी रहियो आहे। भॻवानु विठल शेवा जे वस में। भगत पुंडलीक पंहिंजी माता पिता जी शेवा करे रहियो हो। भॻवानु विठलनाथ आयो ऐं चयाईं त दरवाज़ो खोल, मां तोखे दर्शन ॾियणु आयो आहियां। भगत पुंडलीक जवाबु ॾिनो त भॻवानु तरसो, हिन वक़्तु त मां माता पिता जी शेवा करे रहियो आहियां। भॻवानु विठल चयो त मूंखे जल्द मोटी वञिणो आहे। पुंडलीक चयो त भॻवानु मां लाचार आहियां, जंहिं शेवा सबबु तव्हां राज़ी थिया आहियो। तव्हां मूं ते कृपा करे रहिया आहियो, उहा ई शेवा मूंखे अवश्य तव्हांजो दर्शन ॾियारींदी। पोइ त सचमुच विठल भॻवानु तरसी खेसि दर्शन ॾेई निहाल कयो। चयो जय सियाराम। अगरि ही नंढड़ी कथाउनि में तव्हांखे ज्ञान हासिलु थियो आहे त अहिड़ियूं घणियूं ई कथाऊं असीं पहिरीं ई ॿुधाए चुका आहियूं, जेके तव्हां ॿुधी सघो था असांजे यूट्यूब चैनल आत्मज्ञान खे विज़िट करे। ज्ञान वधायो पंहिंजो ऐं लाभ करायो। चयो जय सियाराम।